अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल हवेली में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, अचो त हीअ कहाणी मुकमिल ॿुधूं। दोस्तों साला ॾीनू ऐं पीरू खे चवंदो त तव्हां पीउ सौरभ खे हिकु चकर माफ़ करे ॾिसो ऐं उन्हनि जा ॿारड़ा बि असां वटि मेड़ खणी आया आहिनि, तव्हां हिकु चकर उन्हनि खे माफ़ कयो। पीरू चवंदो त इहा ॾिने जे हथ में आहे, माफ़ करेसि या छॾेसि, मां त कुझु बि करे नथो सघां। ऐं ॿिए पासे पीर अमजद जी घरवारी पीर अमजद खे चवंदो त मां तो लाइ धीअ जी मेड़ वठी आई आहियां, तूं हीर ऐं उन जी धीअ खे आज़ादु कर। पीर अमजद चवंदो त तूं इहा कहिड़ी ॻाल्हि पियो करीं, मां उन्हनि खे आज़ादु नथो करे सघां ऐं उन्हनि खे हिन हवेली मां कढी नथो सघां। ऐं ॿिए पासे पीर सौराब इहा सोचींदो त रुॻो मां हितां जेल मां हिकु चकर आज़ादु थियां त पोइ मां पीर अमजद खे अहिड़ो सबक़ु सेखारींदुसि जो हू आईंदा अहिड़ो फ़ैसिलो बि न कंदो। ऐं ॿिए पासे साबल अली खे चवंदो त मूं पीर सौराब जूं ख़ौफ़नाक अखियूं ॾिठियूं आहिनि, हू हिकु इंसान न बल्कि आदमखोर आहे, आदमखोर, हू मूंखे चीरे फाड़े मारे छॾींदो। अली चवंदो त मां उन सां तोखे शादी थियणु हरगिज़ बि न ॾींदुसि ऐं मां ॻाल्हाईंदुसि पीर अमजद सां, ॾिसां त हू छा थो चवे, मूंखे हर हाल में इहा फ़ैसिलो क़बूल न आहे। पीर अमजद केरु थींदो आहे जो ॿिनि जी ज़िंदगी जा फ़ैसिला करण वारो। ऐं ॿिए पासे हीर हसीना खे चवंदो त तव्हांजी दिलनि में खोड़ सारा राज़ बि हूंदा। हसीना चवंदो त राज़ त कहिड़ा राज़ दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।